मिठी मावा के अहम ख़बर ॾियूं पिया जिते सस्ते अटे लाइ लॻियल स्टॉल बंद करण ख़िलाफ़ रहवासियुनि एहतिजाजी धरणो हयो आहे। DC ऑफिस अॻियां एहतिजाजी धरणे में औरतूं ऐं ॿार बि शामिल आहिनि। थर में अटो ब्लैक ते 5000 रुपया फी मण विकिरो थी रहियो आहे। सस्ते अटे जो स्टॉल बंद करे दरबदर कयो वियो आहे। इहो चवणु आहे एहतिजाज कंदड़नि जो। अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॿुधाए रहिया आहियूं। मिठी मां जिथे सस्ते अटे लाइ लॻियल स्टॉल बंद करण ख़िलाफ़ रहवासियुनि एहतिजाजी धरणो हयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं मिठी मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर फ़कीर बशीर अहमद खां। जी फ़कीर बशीर अहमद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल फरा, मिठी में सरकारी सस्ते रेट से जो आटे जो लॻल स्टॉल है वो बंद करण के खिलाफ़ आवाम जो उहा DC ऑफिस ॾाढो एहतिजाज करे धरणो आयो आहे। अटे लाइ जेको सस्ते लाइ जेको दाऊं करे नारेबाज़ी कई पई वञे। तव्हांखे ॿुधायां त रियासत जो अली शहर, सुमार, भील, बचल बजीर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सवे ॻोठाणनि शहरनि सस्ते अटे जो स्टॉल बंदि करण खिलाफ़ औरतुनि ऐं ॿारनि समेत DC ऑफिस जे मुख्य दरवाज़े ते धरणो आयो हो, जंहिंमें उन्हनि इहो मुज़ाहिरे जो मुतालबो हो त थर में अटो जेका ब्लैक ते 5000 रुपया मण फी जेका उहा विकिरो थी रहियो आहे। ज़िले इंतिज़ामिया सस्ते अटे जो स्टॉल बंदि करे असांखे दरबदर कयो आहे। तव्हांखे ॿुधायां थो उन्हनि जो वधीक चवणो त असां अटो न मिलण करे ॿ वेला मानी लाइ परेशान आहियूं। स्टॉल बहाल करे अटो ॾिनो वञे। उन खां पोइ जेका आहे त उन्हनि वधीक इहो जेका इल्ज़ाम हंधि चयो त कामोरा ऐं सरकार जो जेका ऐलानल सस्तो अटो आहे अवाम खे ॾियण बदिरां कामोरनि ऐं जेका डीलर जेके आहिनि उन्हनि खे मार्केट में जेका ब्लैक ते महांगो विकिरो कनि था। ठीक है फ़कीर बशीर, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।